खबर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरू खां। मीरपुर साकिरे लगे मालपड़ी बरसां चुल्ह जे चिणग मां ओचितो बाहि लगी वई, 4 घर सड़ी रख थी विया। माली मदद न थियण खिलाफ मुतासिरनि जो साकिरू घारो रोड ते धरणो। मीरपुर साकिरो लगे मालपड़ी बरसां ओठा बिरादरीअ जे 4 घरनि दिलदार ओठो ऐं ॿियनि जे घरनि खे चुल्ह जी चिणग मां ओचितो बाहि लगी वई। बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। फायर ब्रिगेड न पहुचण ऐं माली मदद न थियण खिलाफ मुतासिरीन साकिरू घारो रोड ते दिलदार ओठो जी अॻुवाणीअ में धरणो हयो वियो। उन्हनि चयो त बाहि लॻण खे 4 कलाक गुज़री विया पर फायर ब्रिगेड न पहुची सघी। नई कंहिं हुकूमती इदारे मदद कई आहे। ग़रीब माण्हू आहियूं, खाइण लाइ कुझु कोन्हे, खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, मदद कई वञी। रिपोर्ट कराए परवेज़ अयाज़ अली कबूल, बे न्यूज़।